नाज़रीन 27 डिसंबर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की शहादत के दिहाड़े ते खैरपुर में सवे गाड़ियुनि जा काफ़िला पीपल्स पार्टी के कायदीन की अगवानी में गड़ी खुदा बख्श रवाना थी विया। पेश आहे वकार हुसैन मंगी की ही रिपोर्ट। जी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अॼु 11वीं वर्सी पूरे मुल्क अंदर मल्हाई पे वञे, जॾहिं त वर्सीअ जी जेका मुख्य तक़रीब आहे उहो गड़ी खुदा बख्श में आहे, जिते बिलाल भुट्टो ज़रदारी आसिफ ज़रदारी जेको आहे त ख़िताब कंदा, जॾहिं त वर्सीअ में शिरकत करण जे लाइ खैरपुर मां बि काफ़िला जेके आहिनि पीपल्स पार्टीअ जे अॻुवान नफ़ीदा शाह जीलानी, सैयद कायम अली शाह, मंजूर वसाण, शहरयार वसाण, लाला फुरकान शेख, सैयद हुसैन शाह जीलानी ॿियनि जी अॻुवाणीअ में उहे काफ़िला गड़ी खुदा बख्श लाइ रवाना थी आहिनि। हिन वक़्तु असां सां कुझु अॻुवान पीपल्स पार्टीअ जा मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼोको जेको ॾींहुं आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जेकी वर्सी आहे उन जो कारे ॾींहं खे कहिड़े तरीक़े सां हिन ॾींहुं उन्हनि खे केतिरी तकलीफ़ ॾिनी आहे। अॼु जो ॾींहुं जेको आहे दुनिया जी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। अॼु हिन ॾींहं ते असांजी शहीद रानी जेका पाकिस्तान जी न बल्कि दुनिया जी लीडर आहे उहा असांखां खसी वई ऐं हीउ ॾींहुं असांजो ॾुख में निढाल रहण जो ॾींहुं आहे। ऐं हिन मौक़े ते असां पंहिंजे लीडरनि सां सैयद कायम अली शाह साहब, अदी नफ़ीसा शाह सां हमेशह काफ़िलनि जी सूरत में बीबी जी मज़ार ते वञी पंहिंजे कारकुननि वर्करनि सां बीबी जी मज़ार ते वञी फतेह खानी कंदा आहियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु 27 डिसंबर जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेकी असांखो हिकु सिंध जी मुल्क जी मां खसी वई ऐं हीउ जेको ॾींहुं आहे इहो असां 27 डिसंबर ते वॾे जुलूस जी तादाद में हितों गड़ी खुदा बख्श वेंदा आहियूं, उते बीबी जी मज़ार ते भेटा पेश कंदा आहियूं। 4 कुल जेको आहे बीबी मज़ार ते उनजे रूह खे सवाब मिले ऐं उन जोश जज़्बे सां उहो गम मल्हाइण लाइ पंहिंजी वर्सी ऐं वॾी तादाद में खैरपुर ज़िले में असां भुट्टे साहब जी वर्सी हुजे ऐं शहीद बीबी जी वर्सी हुजे असां वेंदा आहियूं गड़ी खुदा। पुरजोश आहियूं हिते, तव्हां ॾिसी सघो था असांजी आवाम असां सां गॾु आहे। इंशाअल्लाह अॼु तव्हां तक़रीर ॿुधंदव बिलाल भुट्टो साहब जी ऐं बिलख़ुसूस आसिफ अली ज़रदारी साहब जी। असांजे ख़िलाफ़ ही साज़िशूं कयूं थी वञनि। ब्लैक डे हमेशह 27 डिसंबर असां लाइ हूंदो आहे, पर इंशाअल्लाह असां आवाम जी ख़िदमत करे हिनखे वाइट डे कराईंदासीं इंशाअल्लाह। जी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पाकिस्तान लाइ हिकु यादनि जो ॾींहुं आहे। ये मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ही जंहिं हिन सिंधी अवाम पाकिस्तान लाइ शहादत ॾिनी, हीअ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी न्याणी हुई। जॾहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फांसी ॾिनी पई वञे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खां वाइदो वरितो हो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उहो पंहिंजे पीउ सां वाइदो पूरो कयो। ॾींहुं जो जेको दर्द आहे उहो हर कारकुन जे दिलि में जॾहिं बि 27 ईंदी आहे उहो वरी उभरी उथंदो आहे, छो जो इन ॾींहं ते असांजी शहीद राणी खे बेदर्दी सां रावलपिंडी में शहीद कयो वियो ऐं इन जो ॾुख जेतिरो बि कजे उहो घटि आहे। असां खां विछड़ी वई आहे, ज़ाहिर आहे हिकिड़ो सोग जो माहौल हिन में पंहिंजी जाइ ते मौजूदु हूंदो आहे, पर उन सां गॾु असांजा वर्कर, असांजी पार्टी सॼे पाकिस्तान लेवल ते असां पंहिंजे अज़ीम लीडर जी अॼोको ॾींहुं जेको आहे असां भरपूर तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। अॼोके ॾींहं खे असां ईअं था ॾिसूं, कारो ॾींहुं था हिकिड़ो ॾिसूं त बीबी शहीद अॼु हिन ॾींहं ते वफ़ात करे वई, जंहिंखे शहीद कयो वियो ज़ालमनि आमिर ते ज़ालमनि शहीद कयो वियो। उन जे करे असां गमगीन ॾुख सां कचां काफ़िलनि जे सूरत में अॼोके ॾींहं ते असां मल्हाईंदा आहियूं। सिंध वासी, पंजाब, सरहद, बलोचिस्तान, हर ज़िले हर मुल्क मां अवाम ईंदो आहे गड़ी खुदा